तव्हां सां मां जेॾी बि कोशिशि कयां थो त ही ज़ाती दुश्मनियूं ख़तमु थियूं ऐं सभु हिकु थी क़ौम जे लाइ आवाज़ उथारियो, पर इन तरफ़ कंहिंजो ख़्याल ई नथो वञे। तव्हां सही आहियो मंसूर बाबा। हिते हर को माण्हू पंहिंजा घर भरण जे चकर में आहे ऐं मिल्कियत गॾु करण जे चकर में आहे। हुनखे क़ौम जी का परवाह न आहे। नाइंसाफ़ी करण वारो इहो शान नवाज़ आहे जंहिं सोट खे ॻाल्हियुनि जे चकर में फासाए ऐं हिकु कूड़े माण्हूअ जी ज़बान मथां एतबार करे शिकस्त खाई वेही रहिया। जुमे जे मथां खून जो केस आहे। जेकॾहिं हाणे अगवा जो केस असां हणंदासीं त पोइ त असां उन जा साथारी गणबासीं। हूअं बि जुमे मुराद जे पादरनि जे भुआ खां सॼी हक़ीक़त उन्हनि खे ॿुधाए छॾी हूंदी त मौत जे ख़ौफ़ खां भलो साईं हुन सिर मथां रखियो। अदावारनि खे मूं मथां शक थी पियो आहे। शक? जॾहिं पाण मिलंदासीं न तोखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदसि। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।